कज़ा खे कहिड़ी कुदरत। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऊंधे कंध उदासी इसम था औरीन, इसम था औरीन, जिस्म था झोरीन। ख़त्मुल आरिफ़ीन फ़ख़्रुल आशिक़ीन महबूब रब्बुल आलमीन हज़रत फ़कीर मौला फ़कीर सैयद महदी क़ुद्स सरहुल अज़ीज़। बाब सानी अशर। ही मवाद किताब क़लूबुल आशिक़ीन व हयातुल आरिफ़ीन मां वरितो वियो आहे, जंहिंजा लेखक हज़रत मख़दूम सैयद फ़कीर मौला शेर अली सरमस्त जहानिया जन आहिनि। ॿुधंदड़ मुअज़्ज़िज़ीन खे गुज़ारिश थी कजे त जिन अञा ताईं असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उहे बराए महिरबानी चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं बेल आइकन खे खोले छॾीनि त जीअं ईंदड़ क़िस्तूं बआसानी सभिनि ताईं पहुचाए सघजनि। हिकु ॾींहुं हज़रत फ़कीर मौला जन पंहिंजे मैख़ाने दुहें ते वेठा हुआ त ओचितो साहिबज़ादा मीर अली ॾिनू ख़ान, मीर ग़ुलाम हुसैन ख़ान, मीर ग़ुलाम हसन ख़ान छुटल ख़ान ऐं मीर ख़ान मोहम्मद ख़ान ऐं मीर जेंदल ख़ान हज़रत फ़कीर मौला जन जे ज़ियारत लाइ कोट ॾेजीअ मां संदन मैख़ाने लॻ मीरवाह ते पहुता। सारो ॾींहुं मोहबत मच कचहरीअ जे मशग़ले में मख़मूर इज़ाफ़िया थिया। हज़रत फ़कीर मौला जन जीअं पंहिंजे बैठक ते मुराक़बे में वेठा हुआ ऐं मुराक़बे अंदरि नामालूम जॻह ते पहुची विया। साहिबज़ादा मीर अली ॾिने ख़ान फ़कीर सूफ़ी शेर अली हैदरी खां पुछियो त हज़रत फ़कीर मौला जन काॾे विया। फ़कीर सूफ़ी शेर अली हैदरी जन मीर साहब खे फ़रमायो त तव्हां ॿुधायो जो फ़कीर साईं जन तव्हां जे विच में बम मुराक़बे दरमियान वेठल हुआ ऐं मां त हज़रत फ़कीर मौला जन जे ड्यूटी अटेंड करे रहियो आहियां जो कॾहिं संदन हुकुम सां मौजूब कचहरीअ में मौजूदु आहियां ऐं संदन हुकुम जी तामील जी तरतील करे रहियो आहियां। वधीक तव्हां ॿुधायो त फ़कीर साईं जन क़दम तशरीफ़ फ़रमा थी काॾे विया आहिनि। मीर अली ॾिने ख़ान जवाब में चयो त असां हैरान आहियूं जो बराबरि हज़रत फ़कीर मौला जन असां सां गॾु वेठा हुआ ऐं दरे मुराक़बा हुया। मालूम न आहे त ख़ैरनि जो काॾे उसिया आहिनि। तव्हांखे ख़बर हुजे त ॿुधायो जो मीर साहब जन तकिड़ा आहिनि। पोइ फ़कीर सूफ़ी शेर अली हैदरी जन माण्हुनि खां पुछा कई त हज़रत फ़कीर मौला जन काॾे विया आहिनि। उन्हनि मौजूदा दरवेशनि वराणियो त असांखे का बि ख़बर कान आहे। पोइ सूफ़ी शेर अली हैदरी अकेले
हज़रत फ़क़ीर मौलाजन जी तलाश करण लाइ जमादार अब्दुल मजीद ख़ान जे घर वञी घर जे माण्हुनि खां हज़रत फ़क़ीर मौलाजन जे ख़बरचार पुछा कई। उतां मालूम थियो त असांखे का बि ख़बर कान्हे। पोइ सारे मेखाने जे वण हेठि हज़रत फ़क़ीर मौलाजन जी तलाश में मशगूल रही बेख़बर हुआ त अचानक मेखाने जे उत्तर तरफ़ हिकु दरवेश नाले दीदार अली अची रहियो आहे ऐं पंहिंजे हथनि जा इशारा करे सूफ़ी शेर अली हैदरी खे चयाऊं त हज़रत फ़क़ीर मौलाजन अव्हांखे यादि करे रहिया आहिनि। हज़रत सूफ़ी शेर अली हैदरी दीदार अलीअ खां पुछो त हज़रत फ़क़ीर मौलाजन किथे आहिनि। उन हथ जो इशारो करे जिते हज़रत फ़क़ीर मौलाजन जा मुतवातर 40 चिला कमायल हुआ उन कोठीअ जे दरवाज़े ॾांहुं हथ जे इशारे सां चवणु लॻो त हज़रत फ़क़ीर मौलाजन दूहें ते वेठा अथव। पोइ हज़रत सूफ़ी शेर अली हैदरी जन दर खां लियो पाए ॾिठो त हज़रत फ़क़ीर मौलाजन हिकु वॾे ख़ाक जे ढेर ते ऊंधा मूना कयो मुराक़बा अंदरि वेठा आहिनि ऐं संदन इश्क़ इलाही मोहब्बत जे जज़्बात सां संदन जिस्म जज़ब थी रही आहे। पोइ फ़क़ीर सूफ़ी शेर अली हैदरी कोठीअ जे दर खां लियो पाए ॾिठो त हज़रत फ़क़ीर मौलाजन हिकु वॾे ख़ाक जे ढेर ते ऊंधा मूना कयो मुराक़बा अंदरि वेठा आहिनि ऐं संदन इश्क़ इलाही मोहब्बत जे जज़्बात संदन जिस्म में जज़ब थी रही आहे। उन जज़्बात खां संदन चश्मा आलूदा अश्क वहाए रहिया हुआ। उन जे आब सबबि सारी ख़ाक जंहिं ते पाण मुराक़बा अंदरि वेठा रहिया सारी मिसले ख़मीरा आलूदा अश्क जारी थी हेठि धरतीअ ते नालियुनि वांगुरु वहणु लॻो ऐं पाण मुराक़बा में ई फरमाइणु लॻा त हज़रत शेर अली साईं तव्हांखे उन लाइ घुरायो अथऊं त ही पंहिंजो घर तव्हांखे ॾेखारियूं सो अचो वेहो। फ़क़ीर सूफ़ी शेर अली हैदरी जन साम्हूं दीदार में वेही नज़र चश्मनि तरफ़ ॾिठो त सुभान अल्लाह हज़रत फ़क़ीर मौलाजन जे अश्क वहाइण करे सारी कोठी ईअं पाणी थी रही आहे जीअं को हारी ज़मीन में रेज करे रहियो आहे। हज़रत फ़क़ीर मौलाजन फ़क़ति वर लांगोटा लुंग खां सवाइ संदन जिस्म मुबारक ते का बि ढकण जहिड़ी शइ नज़र कान आई। पोइ पाण फरमाइण लॻा त हज़रत सूफ़ी शेर अली साईं भरियल खे न भरबो आहे ऐं न वरी तुरियल खे तोड़बो आहे। तव्हां भरियल बि आहियो ऐं तुरियल बि आहियो तॾहिं असां तव्हांखे पंहिंजे घर सलाह करे आंदो आहे
ऐं पंहिंजो घर ॾेखारियो आहे। मथां पाण फरमायूं त जमादार खबड़ खे सॾियो। फ़क़ीर सूफ़ी शेर अली हैदरीअ जे दिलि में ॾाढी ख़ुशी बर्पा थी ऐं दिलि में ख़्यालु कयो त अॼु खबड़ खान रंगजी वियो ऐं पाण जॻह खां ॿाहिरि ॾिसणु लॻा त को अहिड़ो माण्हू मुंहं में लॻे जंहिंखे चऊं त खबड़ खान खे नियापो पहुचाए त हज़रत फ़क़ीर मौला जन सॾे रहिया आहिनि, यादि करणु फरमाइनि था। पोइ ॿाहिरि ॾिसणु शर्त साॻियो दीदार अली ॾिसण में आयो, जंहिंखे इशारो करे फ़क़ीर सूफ़ी शेर अली हैदरी जन फरमायो त डुक पाए खबड़ खान घर वेठो अथई, उनखे ॿुधा हज़रत फ़क़ीर मौला जन तोखे सॾीनि था। खबड़ खान दीदार अली दरवेश खे चयो त बस मानीअ में थोरी देरि आहे, तूं हल त आउं पोयां मानी खणी अचां थो। पोइ दीदार अली वापसि अची हज़रत सूफ़ी शेर अली हैदरी खे ॻाल्हि कई त खबड़ खान चयो त तूं हल मां मानी खणी अचां थो, बाक़ी मानीअ में थोरी देरि आहे। वरी हज़रत फ़क़ीर मौला जन फरमायो, हज़रत शेर अली हैदरी सूफ़ी साईं खबड़ खे घुरायो। वरी फ़क़ीर हज़रत शेर अली हैदरी सूफ़ी उन जॻह खां ॿाहिरि निकिरी ॾिठो त उहो साॻियो ई दीदार अली बीठो आहे। अहिड़ीअ तरह टियों दफ़ो दीदार अलीअ खे सूफ़ी हज़रत शेर अली हैदरीअ ॿुधायो त तूं वञ ऐं हज़रत फ़क़ीर मौला जन बार बार खबड़ खे यादि करे रहिया आहिनि। दीदार अली चवण मूजिबि खबड़ खान जे घर वञी चयाईं त मानीअ खे छॾ, उथी हल, हज़रत फ़क़ीर मौला जन तोखे सॾीनि था। खबड़ खान दीदार अलीअ खे चयो त देगिड़ी लाहियूं था, भाॼी पची वई आहे, बसि तूं हल, तुंहिंजे पोयां मानी खयों अचां थो। हज़रत फ़क़ीर मौला जन जीअं पहिरियां खां मुराक़बे में मशगूल हुआ, तीअं ई मुराक़बा में वेठा हुआ। हज़रत फ़क़ीर मौला जन फरमायो त खबड़ न आयो। पोइ हज़रत सूफ़ी शेर अली हैदरीअ खे मुर्शिद जे अॻियां कूड़ ॻाल्हाइणु गैर मज़हब सम्झ में आयो। पोइ हज़रत सूफ़ी शेर अली हैदरी बाअदब वराणियो त सरकार खबड़ खान चवाए मोकिलियो आहे त मानीअ में देरि कान आहे ऐं मां मानी खणाए अचां थो पियो। हज़रत फ़क़ीर मौला जन ॿुधी चवण लॻा त हथ जो इशारो करे हाणे खबड़ खे अंगूठो 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 अथसि। पाण उन साॻी जॻह ते मुराक़बा कढियो वेठा हुआ ऐं मुराक़बे अंदरि फरमायो त थांवरदास अचे। हज़रत सूफ़ी फ़क़ीर शेर अली हैदरी ॿाहिरि निकिरी ॾिठो त दीदार अली कोन आहे। उन जी जाइ ते दीवान थांवरदास आमिल पोश पेर उघाड़ो कयो बीठो आहे। सूफ़ी हज़रत शेर अली हैदरी दीवान थांवरदास खे
सॾु करे पाण वटि घुराए चयो त तोखे हज़रत फ़क़ीर मौला जन घुरायो आहे। दीवान ॾकण लॻो ऐं हैबत खां अंदरि पियो वञे। पोइ हज़रत सूफ़ी शेर अली हैदरी हथु झले दीवान खे हज़रत फ़क़ीर मौला जन जे क़दमनि ते पेश कयो। पाण 3 दफ़ा हथु खणी उन जे तरफ़ तवजो ॾेई चयाऊं त आफ़रीन आफ़रीन आफ़रीन, तूं शाहनि जो शाह आहीं। पोइ थांवरदास गोॾा खोड़े संदन साम्हूं सजदे में रहियो। हज़रत फ़क़ीर मौला जन जीअं मुराक़बे में वेठा हुआ त पंहिंजो दस्ते मुबारक पंहिंजे बग़ल जे तरफ़ रखे सट ॾिनऊं त संदन हथ में 2 हथनि जेॾी बोतल संदन हथ में आई। उहा बोतल पाण पंहिंजे वज़ीर सूफ़ी शेर अली हैदरीअ जे हथ में ॾेई फरमायाऊं त तव्हां हिन खे खोलियो। पोइ हज़रत सूफ़ी शेर अली हैदरीअ संदन दस्ते मुबारक मां बोतल वठी खोले हज़रत फ़क़ीर मौला जन खे पेश कई। पाण उन बोतल मां कुझु पीताऊं। पोइ हज़रत सूफ़ी शेर अली हैदरी खे उहा साॻी बोतल हथ में ॾेई चयाऊं त तव्हां पियो। उन बोतल खे जीअं पाण पीताऊं तीअं हज़रत सूफ़ी शेर अली हैदरीअ पीतो, छो त उते ॿियो को बि अहिड़ो थांव या बर्तन रखियलु कोन हो। तंहिं करे बर्तन जे बजाए उहा साॻी बोतल इस्तेमालु थी रही हुई। हज़रत सूफ़ी फ़क़ीर शेर अली हैदरी उन बोतल मां पी वरी हज़रत फ़क़ीर मौला जन जे दस्ते मुबारक पेश कई। पाण ॿियों दफ़ो साॻी बोतल इस्तेमालु कयाऊं, पीताऊं। पाण पी उहा साॻी दीवान थांवरदास खे ॾिनऊं ऐं हुकुम फरमायाऊं त तव्हां ई पियो। थांवरदास पी हज़रत फ़क़ीर मौला जन जे घुर ते हज़रत फ़क़ीर मौला जन खे पेश कयाऊं। पाण उहा बोतल वठी दीवान खां हज़रत सूफ़ी शेर अली हैदरी खे ॾिनऊं। हज़रत सूफ़ी फ़क़ीर शेर अली हैदरी हज़रत फ़क़ीर मौला जन खां उहा बोतल वठी ऐं पीअण खां नफ़रत कई ऐं दिलि में सोचियाई त जो कुझु हिन बोतल में आहे सो हिकु हिंदूअ जो जूठो थियलु आहे। हज़रत फ़क़ीर मौला जन हज़रत सूफ़ी शेर अली हैदरी जे हथनि मां बोतल वठी पाण पीअण लॻा। नोश करण बैदि हज़रत फ़क़ीर सूफ़ी शेर अली हैदरी खे ॾिनऊं ऐं हज़रत सूफ़ी शेर अली हैदरी पंहिंजे नफ़्स खे चवणु लॻो त तूं भुलियो आहीं। जेकॾहिं बोतल वारी शइ हिंदूअ जे पीअण सां जूठी थिए हा त हज़रत फ़क़ीर मौला जन हरगिज़ न पीअनि हा। पोइ उहा बोतल हज़रत फ़क़ीर मौला जन जे हुकुम ऐं हथनि सां मिलियल बाक़ी पी छॾियाऊं। संदन फरमान खेनि ही हो त बाक़ी बोतल में जेको आहे सो तव्हांजो हिसो आहे। पोइ उहा बोतल ख़ाली करे बोतल खे हथ में रखे मालूम करणु लॻो त ही शीशो त न आहे, न ई लोह आहे, न काठ आहे,
फ़क़ति हिन बोतल जो रंग काठ वांगुरु आहे ऐं जो कुझु बोतल में हो सो जे आम माण्हू ॾिसनि हा त ईअं चवनि हा त ही शराब पीअनि था ऐं शराबी आहिनि। सूफ़ी हज़रत फ़क़ीर शेर अली हैदरी उन बोतल में जो कुझु उन बोतल में प्यालो आब हो उन आब बोतल जो ज़ाइक़ो जामे कोसर जहिड़ो ख़ुदि हो ऐं मालूमात बोतल जी सम्झ खां ॿाहिरि हो। हज़रत फ़क़ीर मौलाजन हज़रत सूफ़ी फ़क़ीर शेर अली हैदरीअ ॾे ॾिसी चवणु लॻा त तव्हां कहिड़े तइजुब में सब्र थी विया आहियो। पाण पुछियऊं त तव्हांखे हिन बोतल ऐं बोतल जे आब मां मालूम न थियो आहे छा? हज़रत सूफ़ी फ़क़ीर शेर अली हैदरी अर्ज़ु कयो त क़िबला पीअण वारी शइ त दस्तों पीरे मुगांदे सैया पीतम आबे हयात, पर ही आबे हयात खां बि ताबे ज़िंदगी बसर करण सां ताबे ममाती ऐं अहिड़ो पाणी या शरबत जो को बि मिसाल सानी न आहे। उन मां मालूम थियो त जेकी बोतल मां आयो पीतो तंहिंजो ज़ाइक़ो न पर ख़ुदि जामे कोसर आहे। बाक़ी बोतल जे रूहानियत खां बंदा बेख़बर आहियां। पाण फरमायूं त हिन बोतल जो वजूद ख़ासि फ़क़ान काबे कोसैन जे मिटीअ मां ठहियलु आहे। सवाइ उन मिटीअ जे जामे कोसर ॿी कंहिं बि बर्तन मिटीअ में पइजी न सघंदो। तंहिं करे जामे आबे कोसर जो मालिक उहा बोतल आहे ऐं फैज़ जो कवर आहे। ईअं कंदे ॿाहिरां हिकु लोह जे जंजीरनि जे छिणकण जो आवाज़ ॿुधण में आयो। पाण फरमाइण लॻा त शेर अली साईं ॿाहिरि ॾिसो त उहो आवाज़ छाजो आहे। ॿुधंदड़ मुअज़्ज़िज़ीन खे ॿुधाईंदा हलूं त हिन बाब जो ॿियो हिसो इतां खां अॻिते ॿी क़िस्त में शुरू कयो वेंदो। कैफ़ी कैफ़ कलालते जज़ब जोश जलालते वहदती विसालते मांझी कीन मुड़िया पट पिरत जा प्यारव नशानीअ जा चढ़िया साबित सजूद सिर खे न कंहिं आर ॿिए अड़िया शौक़ जा शीशा शराबी बिरह प्यारिया बेहिजाबी नांगा पी थिया नयाबी लाहद ॾे लड़िया पट पिरत जा प्यारव नशानीअ जा चढ़िया कैफ़ी कूज़ा कहर जा ज़ाहिर प्यारव ज़हर जा लाहद वारीअ लहर जा इन्हे कुर्ब में कड़िया पट पिरत जा प्यारव नशानीअ जा चढ़िया ॾिनी साकीअ सुर्क सवाई अता इश्क थियो इलाही मौला महदीअ सां मिलाई मए मौज में मढ़िया मढ़िया पट पिरत जा प्यारव नशानीअ जा चढ़िया हक़ मौजूद याली मदद।